अज त बाबल मुखे पंहिंजो कयो आ सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो आ ओ मनड़ो तमाशा लगायो आ दिलड़ी बाबल सां लगाई आ सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो आ ओ मनड़ो तमाशा लगायो आ राधा मनाया मीरा मनाया आया बाबल की प्यारी माया राधा मनाया मीरा मनाया आया बाबल की प्यारी माया लालड़ तुझे लाड़े माया लालड़ तुझे लाड़े माया जहेड़ी तहेड़ी तुझी माया सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो ओ मनड़ो तमाशा लगायो आ दिलड़ी तमाशा लगाया सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो आ ओ मनड़ो तमाशा लगायो आ बोलो गोदरी वाले घनश्याम की अमर शहीद संत कंवरराम साहिब की सुभाणे 1 नवंबर अमर शहीद संत कंवरराम साहिब जो शहीदी दिवस आहे त संतन खे जेतिरो यादि कंदासीं जेतिरी उन्हनि जी महिमा कंदासीं ओतिरो पाण खे उन्हनि जो आशीर्वाद मिलंदो हिकु दफ़ो हिकु सेठ वेठो हुजे घर में उनजे घर में अची पहुता गुरु नानक साहिब ॾाढो ख़ुशि थी वियो गुरुअनि जी ॾाढी सेवा कई आया जी गुरु उन्हनि जा चरण वग़ैरह धोते उन्हनि खे खाधो वग़ैरह ॾिनई प्रसाद वग़ैरह जेको हुयो ॾाढी उन्हनि जी सुठी महिमान निवाज़ी कई राति जो ॾाढो संतुष्ट थी करे सुम्हियो भई हाणे मूंखे ॾाढी सुठी निंड ईंदी ऐं अॼु त मुंहिंजे घर में गुरु आया आहिनि पर थियो छा उनखे सपने में सॼी राति छा ॾिसणु अचे भई हीउ बीमार वेठो आहे हिकु बिस्तरे ते आहे हिन जी तबियत ॾाढी ख़राबु आहे ऐं ॾाढो रेस्टलेस आहे उनखे आराम न वेठो अचे ऐं ॾाढी उनजी तबियत जेका आहे ख़राबु आहे सॼी राति इहो सुपिनो ॾिठई सुबुह जो जीअं उथियो उनखे मुंझ लॻी पई भई मां हीउ छा पियो ॾिसां सुपिने में वञा मां गुरु साहिबनि खां पुछां त वञी भई हीउ छा आहे तव्हां जहिड़ा संत मुंहिंजे घर में आया आहिनि उन खां पोइ बि मूंखे एॾो ख़राबु सुपिनो छो आयो आहे जीअं विया गुरु नानक साहिब वटि उहो सेठ वियो गुरु नानक साहिब खां पुछी चईसि तव्हां जहिड़ा संत असांजे घर में आया आहिनि ऐं मां छा ॾिठो सुपिने में मां बीमार पियो आहियां ॾिसो गुरु नानक साहिब चईसि अॼु अगरि असां न अचूं हा तुंहिंजे घर त उहा ई तुंहिंजी कंडीशन थियणी हुई अॼु तुंहिंजे नसीब में बीमारी लिखियलु हुई अॼु तुंहिंजे नसीब में बेआरामी लिखियलु हुई खंघि लिखियलु हुई या कुझु बि बीमारी लिखियलु हुई बुखार लिखियलु हुयो पर छो त संत तुंहिंजे घर में आया आहिनि इन करे उहो दुख असां तुंहिंजो सपने में ई कटे छॾियोसीं बोलो गुरु नानक देव की जय जंहिं ॾींहुं असां मंदिर अचूं पोइ घर वञी ईअं न चऊं भई अॼु त मज़ो ई न आयो चवंदा आहियूं न कॾहिं कॾहिं ईअं अॼु त कुझु मज़ो ई न आयो ईअं चवंदा आहियूं पर ईअं सोचूं भई गुरु जेका आहे असांजी कोई ईंदड़ पीड़ा कटे छॾी उहा कटे छॾी आहे कुझु सूरी मां कंडो करे छॾियो आहे कुझु पीड़ा अचणी हुई गुरुअ असांखे अॼु पंहिंजे दर ते घुरायो उहा पीड़ा असांजी कटजी अचण वारी बि कटजी वई छा थी वई कटजी वई या ॿियो छा चवंदासीं या कटजी वई या पीड़ा कटजी वई जीअं हिकु प्रेमी वाकई बाबा खां पुछियो चईसि मां एतिरा साल सत्संग ॾींदी आहियां पोइ फ़र्क़ु त कुझु न पियो मां त उते जो उते ई बीठी आहियां त ॾिसो बाबा छा चईसि
चईसि तोखे 7 जनम कोड़ लिखियलु हुयो, 7 जनम तोखे कोड़ जी बीमारी लिखियलु हुई, पर छो त तूं सत्संग ते अची पई इन करे उहा तुंहिंजी कोड़ जी बीमारी बि घटिजी वई। असां सिर्फ़ु उहो ॾिसंदा आहियूं जेको अचण वारो आहे, पर जेको दुख उन्हनि कटे छॾियो उहो पाण खे ॾिसण न ईंदो आहे। त वरी वरी उन्हनि जा थोरा मञूं भई उन्हनि असांखे सत्संग ते घुरायो आहे, असांजा कष्ट उन्हनि कटे छॾिया। बोलो बाबा हरदास राम साहिब की जय। चयोसीं भई मन खे साफ़ रखिणो आहे, माना सभिनी खे इज़त ॾियूं, सभिनी खे प्यार ॾियूं। संत कंवरराम साहिब ग़रीबनि खे, अंधड़नि मंदड़नि खे वधीक प्यार कंदा हुआ, अमीरनि खां बि वधीक ग़रीबनि खे वधीक प्यार कंदा हुआ। उन्हनि जी हिकु हिकु ख़्वाहिश पूरी कंदा हुआ। कोई दरवेश चवंदो हो मूंखे कंवरराम अची सनानु कराए, वेंदा हुआ वञी हुनखे सनानु कराईंदा हुआ। कोई दरवेश चवंदो हुअसि कंवर दारू पीआर, त बराबरि मटके में हुनजे लाइ दारू वठी ईंदा हुआ। भक्ति जॾहिं कंदा हुआ त पब्लिक ईअं जमा थी वेंदी हुई जंहिंजो कोई अंत ई न आहे। माण्हू एतिरो फिदा थी वेंदा हुआ उन्हनि जे भॼननि ते, उन्हनि जे जेका भक्ति कंदा हुआ। माण्हू पंहिंजा ज़ेवर बि उन्हनि खे दान में ॾेई छॾींदा हुआ। पर कंवरराम खे चयल हुयो जीअं टोपी खई त छा थी पियो, बीमार थी पिया। उन्हनि खे चयल हुयो भई हिन भक्ति जो 1 रुपयो बि, 1 सुई बि पंहिंजे घर न खणी वञणी अथई। त बराबरि संत कंवरराम साहिब जेको ईंदो हो विराए ॾींदा हुआ। पर सुठी ॻाल्हि अञा छा हूंदी हुई, कंहिंजी शक्ल ॾिसी न विराईंदा हुआ भई फलाणे खे हे ॾियणो आहे, फलाणी खे हे ॾियणो आहे। अखियूं हेठि करे पिया विराईंदा हुया, जंहिंजे नसीब में जेको आहे। पोइ कंहिं पुछियुसि, चईसि साईं तव्हां नज़रूं हेठि करे छो दान कंदा आहियो? चईसि मतां न साम्हूं वारे खे अहसासु थिए भई मां थो ॾियां, इहो मां न आहियां, ॾियण वारो बि दातार आहे, ऐं वठण वारो जेको साम्हूं बीठो आहे इहो बि भॻवान जो ई कोई रूप आहे। सभिनी में पंहिंजे गुरूअ खे ॾिसंदा हुआ, सभिनी में भॻवान खे ॾिसंदा हुआ। चवंदा इहे भॻवान जा प्यारा आहिनि। कोई अची चवंदो हुअसि भॻत भई मूंखे अॼु मटन खाइण ते दिलि आहे। संत हुया घटि खाईंदा हुआ नॉनवेज वग़ैरह, पर छो त उन्हनि दरवेशनि जो दिलि रखिणो आहे। पोइ जेको सॾु करणु ईंदो भई साईं असांजे घर अची खाधो खाओ, पोइ उन्हनि खे चवंदा अॼु तव्हां तीवण ठाहिजो। पाण इहे चखंदा हुआ, बाक़ी सॼो उन्हनि दरवेशनि खे विराए ॾींदा हुआ। लास्ट में हाणे उन्हनि खे ख़बर आहे, ज्योतिषी उन्हनि खे ॿुधायो हुयो भई 40 ॾींहं तव्हांजा घर आहिनि, तव्हां किथे बि भॻति करणु न वञिजो। चईसि हिकु पासे असांजो वचन थियल आहे, उते असां ज़रूरु वेंदासीं। मांझांदनि में असांजो वचन थियल आहे, असांजी तारीख़ उते ॾिनल आहे। 40 ॾींहं बराबरि किथे बि न विया सत्संग ते, भक्ति ते, पर मांझांदनि विया। उते मांझांदनि में वञी करे मारू राग ॻाइनि था। पोइ केरु पुछेसि तो साईं इहो त तॾहिं ॻाइबो आहे जॾहिं केरु गुज़ारे वेंदो आहे। त छा चईसि असां सुभाणे गुज़ारे वेंदासीं। बोलो अमर शहीद संत कंवरराम साहिब की जय। सभु ख़बर हुयनि केरु ईंदो, कीअं अची मारंदो। जिन गोली हई उहे बंदूक खणी आया आहिनि, उहो बि ख़बर अथनि। उन्हनि संत कंवरराम खां अची करे आसीस वरिती आहे भई गुरुजी हमको आशीष करो, आज हम जिस काम से आए हैं वो काम में हमें सफलता मिल जाए, सक्सेस मिल जाए। उन्हनि खे आशीर्वाद ॾियनि था, जंहिं कम लाइ आया आहियो उन कम में तव्हां सफल थी वेंदा। जॾहिं अंदरि चढ़िया ट्रेन जे रुक स्टेशन हुई, उन्हनि जी न्याणी वेठी आहे दरीअ जे भरिसां, उनखे उतां उठाइनि था ऐं पाण उते वेहनि था। ऐं उन्हनि छा कयो आहे, जीअं गाॾी हलणु चालू थी वई आहे, उन्हनि संत कंवरराम खे गोलियूं हुयूं। छा पिया करनि वीचारा, ख़ाली हिंदू मुस्लिम खे यूनाइट करनि पिया, भई पाण में विढ़ो न। भले जो कमु करनि पिया, पर उहे चवंदा आहिनि न माण्हू भई माण्हुनि खां पंहिंजो दुख सहन थींदो, पर साम्हूं वारे जो सुख सहन न थींदो। इन जो नालो छो थो थिए, असांजो नालो थियणु खपे। केरु सुठो कमु कंदो आहे उनखे माण्हू सहन न कंदा आहिनि ऐं उन्हनि खे परेशान कंदा आहिनि, अलॻि अलॻि तरीक़नि सां उन्हनि खे परेशान कंदा आहिनि।
संत शहीद थी विया पंहिंजी क़ौम जे लाइ। त सभई मिली करे चऊं कंवर राम तो जहिड़ी सेवा केर करे, कंवर राम तो जहिड़ी सेवा केर करे। मिठी पंहिंजी वाणी सूरत निमाणी, सभई चओ मिठी पंहिंजी वाणी सूरत निमाणी। या नाम जी विड़त केर करे, या नाम जी विड़त केर करे। कंवर राम तो जहिड़ी सेवा केर करे, भगत साहिब तो जहिड़ा कम केर करे। माता तीरथ जे दिल जगलारा, तारा चंद जे अखियुनि जा तारा। माता तीरथ जे दिल जगलारा, तारा चंद जे अखियुनि जा तारा। जरवारनि जा जानब जियारा, जरवारनि
अमर शहीद संत कंवरराम साहिब की जय। हिंदू मुस्लिम थियो न को सानी कंहिं न ॾिनी कुर्बानी कुर्बानी। अंधनि बंदनि जो बणे सुल्तानी, उन्हनि जो राजा हुयो संत कंवरराम साहिब। जॾहिं भॻत कंदो हो माण्हुनि खां दान घुरंदो हो, दान में झोली में पैसा जमा थींदा हुआ। कोई ईंदो हो दरवेश या कोई ईंदो हो ज़रूरतमंद गरीब माण्हू, तो उहो अची चवंदो साईं मुंहिंजे न्याणीअ जी शादी आहे, मूंखे 200 रुपया खपनि। हुन ज़माने में 100-200 रुपये में शादी थी वेंदी हुई। 1940 खां बि अॻु जी ॻाल्हि आहे। हाणे संत कंवरराम साहिब झोल कंदा हुआ, माण्हू झोल में पैसा विझंदा हुआ। जीअं बंदि कंदा हुआ उहो भॻत गणंदा हुआ त बराबरि घणा रुपया निकिरंदा हुआ, 200 रुपया निकिरंदा। बोलो गोदरी वाले घनश्याम की जय। अरे हिंद सिंध के आलाप ॿुधाए लखमी तोदर सीस निवारे। हिंद सिंध के आलाप ॿुधाए मोल ॿार खे जियारे। संत कंवरराम साहिब लोली ॾींदा हुआ। जॾहिं उन्हनि जे हथनि जी लोली मिलंदी हुई कंहिंखे, उहो माण्हू कॾहिं बीमार न थींदो हो। सभिनी खे विश्वास हुयो भई संतनि वटि, जीअं हाणे जलगांव साहिब में बि वरसी आहे, पलव वारे ॾींहुं ई ॿारनि जी लाइन लॻी वेंदी आहे। सॼे इंडिया मां, हाणे पाकिस्तान मां बि हुते माण्हू आयल आहिनि बाबा जी वरसी जे लाइ। सुभाणे खां चालू थींदी बाबा जी वरसी। सुभाणे सुबुह जो इहो पंचामृत सनानु कराईंदा बाबा खे। वरी शाम जो पाठ साहिब रखिबो। 2 तारीख़ सॼो ॾींहुं उते भॼन कीर्तन सेवा चालू हूंदी आहे। 24 कलाक भंडारो चालू हूंदो आहे। भई जेके वेंदा आहिनि वञी करे भले फुल्कनि जी सेवा करनि, भाॼियूं कटण जी सेवा करनि, साफ़ सफ़ाई जी सेवा करनि। वरी 3 ॾींहं उते भोग पवंदो आहे शाम जो 7 बजे। सॼो जेको मंदिर हूंदो आहे ॿाहिरि ताईं टिमटार सॼो भरियल रहंदो आहे। भोग साहिब ते पेर पाइण जी जॻह न हूंदी आहे, छो त सभिनी जूं इच्छाऊं बाबा पूरी कंदा आहिनि। जेके उते वेंदा आहिनि जेको घुरी ईंदा आहिनि उन्हनि खे उहो ज़रूरु मिलंदो आहे। चङनि ॼणनि विष्णी आंटी घुरियो, पोटरा मिली विया 2। ॿियनि बि सभिनी जिन जिन जेको घुरियो उन्हनि खे उहा शइ मिली वई। सभिनी खे बाबा बरकत ॾींदा आहिनि उते। त हिन करे जंहिं जलगांव साहिब न ॾिठल आहे, सुस्ती न करो, सुभाणे टिकट कढायो। बस जूं मिलंदव, हाणे ट्रेन जूं त न मिलंदियूं, बस जूं मिलंदव। बस जी टिकट कढाए करे इहे 4 ॾींहं वरसी साहिब ज़रूरु ॾिसी अचो। छंछरु ॾींहुं हुते पलव थींदो। ऐं जीअं मां हाणे ॿुधायोमांव, पलव में ॿारनि जी लाइन लॻी वेंदी आहे। उते संत ईंदा आहिनि अलॻि अलॻि शहरनि जा, अलाए घणनि शहरनि जा उते संत ईंदा आहिनि। उहे अची करे ॿारनि खे लोलियूं ॾींदा आहिनि। संत कंवरराम साहिब लोलियूं ॾींदा हुआ त हिकु माता जो ॿारु गुज़ारे वियो। कंहिं चयोसि वञ संत कंवरराम साहिब वटि, ॿुधाईसि न, ईअं ई हथ में ॿारु ॾेई छॾीसि। ऐं पोइ वठिजेंसि न वापसि, चइजेंसि तो मारे ॾिनो आहे। अरे राम। जीअं संत कंवरराम साहिब जे हथ में उहो ॿारु ॾिनई, संत सम्झी वियो हे ॿारु त मोअल आहे, ॾे नथो, मोअल आहे। पर हुते घबराइनि नथा। पाण सभई छा कंदा आहियूं, थोरो बि प्रॉब्लम ईंदो आहे त घबराइजी वेंदा आहियूं, ॾकी वेंदा आहियूं। छो ॾकी वेंदा आहियूं? छो जैसा वेठो आहे न बाबा, वेठो आहे साईं, मूंखे परवाह न काई, चवंदा आहियूं न भॼन में। पोइ छो घबराइजी वेंदा आहियूं? ऐं भॼन में चवंदा आहियूं छो कया परवाह, बाबल वेठो आहे, बाबो वेठो आहे। भॼन गाईंदा आहियूं, पर जेका मेन घड़ी हूंदी आहे जिते घबरायूं न। जीअं हाणे जलगांव में हलणो आहे त अधु माण्हू घबराइजी विया ॿुधी करे। केरु केरु घबराइजी वियो? भई कीअं वेंदासीं, छा थींदो? अरे इहे त सोचियूं भई हुते अगरि संतनि जो असांखे आशीर्वाद मिली वियो त अलाए छा ॾेई छॾींदा। बराबरि न? संतनि जो दर्शन करण लाइ वञिणो आहे, संतनि जूं दुआऊं असांखे खटणियूं आहिनि।
त संत कंवरराम साहिब उते घबराया न, कंहिंखे यादि कयूं? पंहिंजे गुरु खे गुरुअ खे। छा पिया चवनि पंहिंजे गुरुअ खे? सतगुरु सचा सतराम, सतगुरु सचा सतराम, अचियो किय में सहाई, अचियो किय में सहाई। ये ॻाल्हियूं भई ॼण पाण बाबा खे वेंदा चऊं, बाबा अच असांजी लाइफ मां अची करे इहा औखी घड़ी सहाई सहाई। सतगुरु सचा सतराम, सतगुरु सचा सतराम, अचियो किय में सहाई, अचियो किय में सहाई। वे गाल वधिया तमाम, वे गाल वधिया तमाम, अचियो किय में सहाई, अचियो किय में सहाई। कंहिंजे हुकुम सां आयुसि मां दाता, भक्ति करण हितड़े साईं। कंहिंजे हुकुम सां आयुसि मां दाता, भक्ति करण हितड़े साईं। रखी ॻाल्हि दिल में विझी मुश्किल में, रखी ॻाल्हि दिल में रखी मुश्किल में, मूं सां ठगी गई माई, अॼु मूं सां ठगी गई माई। न त हाणे थियां तो बदनाम, न त हाणे थियां तो बदनाम, अचियो किय में सहाई, अचियो किय में सहाई। सतगुरु सचा सतराम, सतगुरु आवाज़ बिल्कुल करने, अचियो किय में सहाई, अचियो किय में सहाई। कूका कंवर जो मोती कंवर लाए, कूका कंवर जो कंवर जो सतगुरु आवाज़ आलापियो, अॼु सतगुरु आवाज़ आलापियो। घबराई छो तो कंवर प्यारा, घबराए तो कंवर प्यारा, दिल में मिली वियो तुंहिंजो नापो, मूंखे दिल में मिली वियो तुंहिंजो नापो। तोसां गॾु आहियूं सुबुह ऐं शाम, तोसां गॾु आहियूं सुबुह ऐं शाम, अचियो किय में सहाई, अचियो किय में सहाई। सतगुरु सचा सतराम, सतगुरु सचा सतराम, अचियो किय में सहाई। अचियो किय में सहाई। सतगुरु सचा सतराम, सतगुरु सचा सतराम, अचियो किय में सहाई। अचियो किय में सहाई। सतगुरु संहारे माई बिहारी, सतगुरु संहारे माई बिहारे, उते संत शुरू कया लोली, उते संत शुरू कया लोली। हुकुम इलाही ॾिठो ख़लक ख़ुदाई, हुकुम इलाही ॾिठो ख़लक ख़ुदाई। बाल शुरू कया लोली, उते बाल शुरू कया लोली। उते उमा उमा जो आवाज़, उते उमा उमा जो आवाज़, अचियो किय में सहाई, अचियो किय में सहाई। सतगुरु सचा सतराम,
किया में सहाय थी। बोलो अमर शहीद संत कंवरराम साहिब की जय। अहिड़ा संत कंहिंखे विसरंदा न कॾहिं बि न विसरंदा। त छा चऊं कीअं नचंदो हुए कमर टपंदो हुए कीअं नचंदो है कर टपंदो है। मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं मूंखे सभई ताड़ियूं वॼायो मटियूं ओ कीअं नचंदो कीअं टपंदो कीअं नचंदो कीअं टपंदो कीअं नचंदो कमर टपंदो नचंदो है ताड़ियूं ताड़ियूं टपंदो है। मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं ओसी अमृत वेल जो ओसी अमृत वेल जो अल्लाह वेल जो अल्लाह वेल जो थदड़ी वेल जो थदड़ी वेल जो कीअं ॻाईंदो हुए ॾाढो भाईंदो हुए ये गाइंदो है ॾाढो गाइंदो है। मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं कीअं नचंदो कीअं टपंदो कीअं नचंदो कीअं टपंदो ओ कीअं नचंदो हुए कमर टपंदो हुए कीअं नचंदो है कर टपंदो है। मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं। अंगल अंदन मनन जा ओ अंगल अंदन मनन जा 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 कीअं सहंदो हुए चुप रहंदो हुए कीअं सहंदो है चुप रहंदो है। मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं। कीअं नचंदो कीअं टपंदो कीअं नचंदो कीअं टपंदो ओ कीअं नचंदो कमर टपंदो हुए कीअं नचंदो है करे टपंदो है। मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं मूंखे यादि पवन जी ॻाल्हियूं पाए नामो छेड़गी ओ पाए जामो छेड़गी अल्लाह छेड़गी अल्लाह छेड़गी अल्लाह छेड़गी अल्लाह छेड़गी अल्लाह छेड़गी कीअं नचंदो हुए ॾाढो वणंदो हुए हथ खणंदो हुए ॾाढो हथ
वो हथ मथे करे, भई हथ मथे करे, शाबे वो हथ मथे करे। ओ आया देखो आया, खुशियों का समाया, नाचेंगे गाएंगे खुशियाँ मनाएंगे, सबको नचाएंगे, आहा सबको नचाएंगे। बाबा जी लक्ष्मी बुलाएंगे ते, बाबा जी लक्ष्मी बुलाएंगे ते, केडी न मौज मचिया है ते, केडी न मौज मचिया है ते। ओ अचो अचो मिली करे डांस कयूं, अचो अचो मिली करे, ओ काहे का शर्माना, हो कभी नहीं शर्माना, नाच मेरे मन नाच अपने, नाच मेरे मन नाच अपने, गुरु के आगे नाच, जरा मस्ती में आके नाच, जरा सुध बुध बुला के नाच, जरा ताली बजा के नाच, जरा ठुमका लगा के नाच, नाच मेरे मन नाच अपने, गुरु के सभी चल आयो। ओ नाच मेरे मन नाच अपने, जी बाबल के दो प्यारो, आही में जो जल गावारो, मेरे बाबल जी महिमा, मेरे बाबल जी महिमा छा गाया, गोदरी वाले जी महिमा छा गाया। जय बाबा सबई चो वरी चो, जय बाबा सबई चो, जय बाबा। कोई चवे हिनखे गोदड़ी वारो, कोई चवे हिनखे रिली वारो, मुंहिंजे बाबा जी महिमा, मुंहिंजे बाबा जा नाला हज़ार आहिनि, मुंहिंजे बाबा जा। जय बाबा सबई चो, जय बाबा। मूंखे मेले जो पर्चो मिलियो, मूंखे मेले जो पर्चो हाँ मिलियो, मूंखे बाबल जी सिकड़ी लगी आ, लगी आ मूंखे साईं जी सिकड़ी लगी आ। मूंखे मेले जो पर्चो मिलियो, मूंखे मेले जो हाँ मिलियो, मूंखे बाबल जी सिकड़ी सॼो आ, सॼो आ मूंखे साईं जी सिकड़ी सॼो आ। ओ पंहिंजे बाबल सां वञी मिलंदसि, ओ पाए झुमरियूं माता उते नचंदसि, माता उते नचंदसि। अॼु भेनर मुंहिंजो बाग खुलियो आ, अॼु बाग भेनर अॼु खुलियो आ, हा खुलियो आ, मूंखे बाबल जी सिकड़ी सॼो आ, सॼो आ मूंखे। सभई चवंदा मूंखे मेले जो पर्चो, मूंखे मेले जो पर्चो मिलियो आ, हाँ मिलियो आ, मूंखे बाबल जी सिकड़ी सॼो आ, सॼो आ मूंखे साईं जी सिकड़ी सॼो आ। ओ खुशियों की बेला आई रे, खुशियाँ, खुशियों की बेला आई रे, खुशियाँ। ओ खुला रहने वाला द्वार आया बाबा बख्शनहार, खुला रहने वाला द्वार, बाबा हरदास राम आया रे, खुशियाँ, खुशियों की बेला आई रे, खुशियाँ, खुशियों की बेला आई रे,
भिखारी, एक बराबर तेरे सारे पुजारी, एक बराबर तेरे तूने सबको दर्शन देके, तूने सबको दर्शन देके अपने गले लगाया गोदरी वाले। मैं आया जलगा वाले हो, तूने मुझे बुलाया जलगा वाले। सारा जग है एक बंजारा, सारा जग है एक बंजारा, मंजिल तेरा द्वारा, सबकी मंजिल तेरा द्वारा। ऊंचे पर्वत लंबा रास्ता, ऊंचे पर्वत लंबा रास्ता, पर मैं रह ना पाया गोदड़ी वाले। मैं आया जलगा वाले हो, तूने मुझे बुलाया जलगा वाले। प्रेम से बोलो जय बाबा जी, सारे बोलो, आवाज न आई वो ताली बजा के, जोर से बोलो बाबा दर्शन देंगे, बाबा बिगड़ी कटेंगे, बाबा सुखड़े देंगे, बाबा बरकत देंगे। ओ प्रेम से बोलो, धीरे बोलो, धीरे बोलो, धीरे बोलो, धीरे बोलो, धीरे बोलो, धीरे बोलो। अब मैं चला रही हूँ, धीरे बोलो, धीरे बोलो, धीरे बोलो, धीरे बोलो। ओ प्रेम से बोलो, मन में बोलो, आवाज न आई ओ जोर से बोलो, ओ ताली बजा के, ओ ताली बजा के, ओ मेहरा वाली, माँ जोता वाली, माँ पहाड़ा वाली, माँ अम्बे काली, माँ दुर्गा रानी। ओ प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो, ओ प्रेम से बोलो, ओ तूने मुझे बुलाया शीरा वाली। मैं आया जोता वाली हो, मैं आया जोता वाली। तेरे पथ पे सोने पड़ गए भाती, सोने मन में जल गई बाती, तेरे पथ पे मिल गए साथी, तेरे मुँह खोलूं क्या तुझसे मांगूं, क्या तुझसे मांगो, बिन मांगे शेरा वालिए। मैं आया जलगा वाले हो, तूने मुझे बुलाया शेरा वालिए। मैं आया जलगा वाले हो, तूने मुझे जलगा वाले। मैं आया गोद
सभी संतों महात्माओं की जय। ॾाढो लाल कयो। जेको चवंदो झूलेलाल ख़ुशि रहंदो सॼो साल। सभिनी खे ॿुधाए छॾो मथे महीने डिसंबर में साॻियूं तारीख़ूं 1, 2, 3, 4 किथे वरसी थींदी? पिंपरी में वरसी थींदी। त हाणे खां ई सभु कम लाइ रखो। बोलो बाबा अरदास राम साहिब की। 4 ॾींहं 24 कलाक हिते हाज़िरी सभिनी खे ॾियणी आहे सेवा में। हा, सेवा में नालो लिखाए छॾो। बोलो बाबा अरदास राम साहिब की। राम 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 सत्य राम 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 यारा राम राम तेरा राम राम 15 राम राम 17 राम राम 19 राम राम 21 राम राम 23 राम राम 25 राम राम 27 राम राम 29 राम राम 31 राम राम 33 राम राम 35 राम राम 37 राम राम 39 40 राम राम 41 राम राम 43 राम राम 45 राम राम 47 राम राम 49 राम राम 51 राम राम 53 राम राम 55 राम राम 57 राम राम 59 60 राम राम 61 राम राम 63 राम राम 65 राम राम 67 राम राम 69 राम राम 71 राम राम 73 राम राम 75 राम राम 77 राम राम 79 राम राम 81 राम राम 83 राम राम 85 राम राम 87 राम राम 99 राम राम 91 राम राम 96 राम राम 95 राम राम 97